अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में सब खां वधीक जेको ब्लेंडर थियो उहो 2018 खां वठी थियो। हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में जेका इलेक्शन 2018 में थी उन में सब खां वॾो ब्लेंडर इहो थियो त हिकिड़ो अनवार अल हक़ जे नाले सां ऑनरेबल हाई कोर्ट उनखे कमेटी जो मेंबर कयो। हुन 7 हिकु अहिड़ा माण्हू उन में शामिलु करे छॾिया जेके उन सोसाइटी जा मेंबर ई कोन हुआ। फेक मेंबरशिप हुन जमा कराए हिकु अहिड़े माण्हू खां कमु वठणु पिए चाहियो जेको सुभाणे जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ु का इंक्वायरी थिए या जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ु कंहिं क़िस्म जी का कोई एक्शन वग़ैरह थिए त उहो तव्हांखे मिले ई न, उनजो वजूद ई न हुजे, उनखे ॻोल्हणु तमामु मुश्किल थी वञे। उनजे अफेयर्स खे केरु छाकाणि हुनजे ख़िलाफ़ु कंहिं क़िस्म जो को बि लीगल एक्शन न खणी सघिजे, छाजे करे त हुनजो को वजूद ई न हूंदो, उहो मौजूदु ई न हूंदो, उहो ॻोल्हे ई कोन सघिबो उन माण्हूअ खे, त किथां उनजे ख़िलाफ़ु एक्शन थींदो। 2018 में शौकत अली जे नाले सां हिकिड़ो सेक्रेटरी थी वियो अनापोस, ऐं शौकत अली जेको थियो उनखे जेका इलेक्शन 2018 जे दौरान उनखे चैलेंज कयो वियो त ही इज़ नॉट अ मेंबर ऑफ द सोसाइटी। आख़िरकार हुननि हिकिड़ी पिटीशन दाख़िल कई इन सेक्रेटरी मैनेजमेंट जे थ्रू यानी सेक्रेटरीशिप जे हवाले सां त मां सोसाइटी आहियां, मां इलेक्शन खटे आयो आहियां, मूंखे डिपार्टमेंट यानी कोऑपरेटिव डिपार्टमेंट जेको हेड आहे सेक्रेटरी उन हिकिड़ी कमेटी विहारी 2018 में त हिन कंप्लेंट्स खे जेके असांजूं कंप्लेन हुयूं उन हवाले सां त हिनखे ॾिसो त वाक़ई ही ॿाहिरि धारियो माण्हू त कोन आयो आहे सोसाइटी जे अंदरि, लेकिन उहा इंक्वायरी वेठी उन इंक्वायरी कमु करण जे हवाले सां जेकॾहिं को इनिशिएटिव वठण जी का कोशिशि कई त उन ई सेक्रेटरीअ यानी जेका माफ़िया उनजी हुई उन सां गॾु हुई जंहिं उनखे आंदो उन्हनि खे पिटीशन जेका ऑनरेबल हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दाख़िल कराई, उहा CPT नंबर उनजो आहे 2500 2018 जो। उहो तक़रीबन कंटिन्यूसली 2 सालनि ताईं उन में स्टे ते रहियो, ऐं 2 सालनि खां बाद में जॾहिं उन पिटीशन जो फाइनल आर्ग्यूमेंट जे हवाले सां डिस्पोज़ल थियो त उनजो डिस्पोज़ल जंहिं तरीक़े सां थियो तमामु ज़बरदस्त डिसीशन हुयो उहो ऑनरेबल हाई कोर्ट जो। ऐं 2 जजनि यानी डबल बेंच जंहिंमें जेके जज साहब हुआ डबल बेंच आहे उहो जस्टिस अब्दुल मालिक गदी साहब ऐं जस्टिस खादिम हुसैन तुनियो साहब, इन्हनि जेको डिस्पोज़ल कयो उनजो 13/2/2020 ते उनजो पिटीशन जो जेको ऑर्डर आहे उहो 13/2/2020 ते उन पिटीशन जो डिस्पोज़ल थियो। उन पिटीशन जे अंदरि सभ खां जेका बहितरीनु ॻाल्हि डिस्कस कई वई या जेके डायरेक्शन सम्झूं या ऑब्ज़र्वेशन सम्झूं त उहे इहे आहे त तव्हां यानी मैनेजमेंट जेका आहे डिपार्टमेंट तव्हांखे घुराए पई थी, डिपार्टमेंट जे अंदरि जेकॾहिं को मसइलो थो थिए तव्हां रोज़ानो अची कोर्ट जे अंदरि पंहिंजो शेल्टर वठण जी हिकिड़ी कोशिशि था कयो जंहिंजो मतन आहे इहो त कयो था, ऐं तव्हां डिपार्टमेंट में वञो कोन था, बाक़ी हेॾे भॻा बीठा हो, इन करे तव्हांखे डायरेक्शन था ॾियूं या तव्हां वञी पंहिंजे डिपार्टमेंट खे फेस कयो ऐं डिपार्टमेंट खे आमनो सामनो कयो। डिपार्टमेंट्स जेका आहे कोऑपरेटिव डिपार्टमेंट उन सां वञी रुजू कयो जेकॾहिं का तव्हांखे शिकायत आहे, पोइ उन खां बाद में जेको कानून मूजिबि का रेमेडी आहे उहा पिटीशन जेका आहे उहा उन्हनि जी डिसमिस कई वई 2500 जेके 2 साल स्टे ते रहिया। हाणे 2020 में जॾहिं हुननि जी हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जी पिटीशन डिसमिस थी 13/2/2020 ते त हुननि वरी उन खां बाद में जिन खे इन शौकत सेक्रेटरी जे मौजूदगीअ में यानी 2 साल जेको टेन्योर हुन 2018 खां वठी 2020 ताईं जेको ग्राउंड हुयो असांजो त हीउ कूड़ो माण्हू आहे, ग़लति तरीक़े सां हिनखे शामिलु कयो आहे, ऐं हीअ बि उन जेके रिकमेंडेशन्स हुयूं डिपार्टमेंट जे तरफ़ां कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे तरफ़ां त जंहिंजे ख़िलाफ़ु को प्लाट जे ख़िलाफ़ु जेकॾहिं को मसइलो हूंदो, का लिटिगेशन आहे, को कोर्ट मैटर आहे, को केस आहे, त उनखे बि उन वोट जे हवाले सां उनखे शमूलियत न ॾिनी वेंदी। लेकिन उन वक़्तु 2018 में जेको अनवार हुयो उन कमेटी जो मेंबर जेको सॼे प्रोसेस खे ॾिसे पियो उन बाईपास करे पंहिंजी माफ़िया पंहिंजो हिकिड़ो गैर क़ानूनी ग़लति तरीक़े सां उनजो फ़ाइदो वठी करे हुनखे शौकत खे इंटर कयो। उन सां गॾु 6 ॿिया माण्हू बि उन में लिस्ट में शामिलु कया जेका वैलिड लिस्ट हुननि ॼाणाई। 2020 खां बाद में जीअं पिटीशन डिसमिस थी CPT नंबर 2500 2018 जी त जेके एग्रीड पार्टी हुया माना एग्रीड पर्सन हुया जेके मेंबर्स ऑफ द सोसाइटी जिन खे 2 सालनि जे अंदरि तमामु घणो तंग कयो प्लाटनि जे हवाले सां, उन्हनि जे जाइज़ मसइलनि में रुकावट जे हवाले सां, उन्हनि खे कूड़ो साबित करण जे हवाले सां उन्हनि हिकिड़ी डिपार्टमेंट खे 6 जे हवाले सां इंक्वायरी ओपन इंक्वायरी कंडक्ट करण जे हवाले सां हिकिड़ी गुज़ारिश कई लिखत में त हीअ इंक्वायरी कई वञे ऐं हिन खे ॾिठो वञे त हिन 2018 खां वठी 2020 ताईं छा कयो आहे छा न कयो आहे, उन सॼे प्रोसेस खे हुन ॾिसण जे लाइ हुननि हिकिड़ो माहौल पैदा कयो त उहो थियणु खपे। उन जे दौरान 2020 में जॾहिं इलेक्शन ड्यू थी
त 2 सालनि जो टेन्यूर पूरो थियो। छाजे करे त सदर मुशर्रफ या जेको उन वक़्त जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हो जनरल मुशर्रफ उन हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो पूरे पाकिस्तान जी सोसाइटी जे हवाले सां त का बि सोसाइटी 2 साल खां मथे पंहिंजो टेन्यूर न कंदी, न हलाईंदी, ऐं यानी 2 सालनि जो टेन्यूर ख़तमु थियण खां बाद में उहा इलेक्शन कराई वेंदी। इन करे उन नोटिफिकेशन खे मद्देनज़र रखंदे करे कोऑपरेटिव डिपार्टमेंट इलेक्शन कराइण जो हिकिड़ो फ़ैसिलो कयो। लेकिन इहा ई साॻी माफ़िया वरी ऑनरेबल हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच जो सहारो वठण जे हवाले सां हुननि हिकिड़ी पिटीशन दाख़िल कई त असांखे इलेक्शन जेका आहे उहा अंडर द सुपरविजन ऑफ ऑनरेबल हाई कोर्ट जे थिए। असिस्टेंट रजिस्ट्रार उनजी सुपरविजन करे ऐं इलेक्शन कमेटी असां ॾियूं था त मेंबर ही बि आहिनि उनजे निगरानी में जेका आहे या उन्हनि जी मौजूदगी में को इलेक्शन ऑफिसर जो ऐं इलेक्शन थिए। लेकिन उहो इन करे उन्हनि इहो ज़हन ठाहियो त उनखे ख़बर ई त रोज़ानो हिकिड़ो खटियो खाइण जो हिकिड़ो माहौल हुनजो पैदा थियल हो त जॾहिं बि अहिड़ो को माहौल पैदा थिए त ऑनरेबल हाई कोर्ट जे अंदरि वञी करे हैदराबाद में पिटीशन दाख़िल कंदासीं। वरी असांजे हिकिड़े बेनिफिट्स जे हवाले सां थींदो, यानी हेठि जेको डिपार्टमेंट आहे या मैनेजमेंट आहे या जेके बि क्लेमेंट आहिनि या एग्रीड पार्टी आहिनि उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी दावा न रहे, वरी इलेक्शन कराईंदासीं, वरी उहो साॻे माहौल में अची करे वरी असां उन्हनि जे ख़िलाफ़ु कमेटी जा मेंबर पंहिंजा माना गैर कानूनी या ग़लति तरीक़े जो हिकिड़ो फ़ाइदे वठण जे हवाले सां हुननि उनखे कानूनी शेल्टर कवरअप ॾियण जी हिकिड़ी कोशिशि कई। उहा पिटीशन जेका 2020 में दाख़िल कई वई उहा CPD नंबर 381 ऑफ 2020 उन में बि जेको आर्डर थियो 8 नवंबर 2020 जो उन में बि इलेक्शन जे हवाले सां आर्डर थियो। लेकिन असिस्टेंट रजिस्ट्रार जेको ऑनरेबल हाई कोर्ट जो हुयो उनखे मुक़ररु कयो त तव्हां सुपरवाइज़री कमेटी सुपरविजन कयो इन सॼे इलेक्शन जे प्रोसेस जी। 2020 में CPD नंबर 381 ऑफ 2020 जे आर्डर जे मूजिबि उन में जेको मोहम्मद इक़बाल मेमून साहब असिस्टेंट रजिस्ट्रार हाई कोर्ट सिंध हैदराबाद खे सुपरवाइज़री कमेटी जे हवाले सां सुपरविजन जा ख़ुदि अख़्तियार ॾिना विया उन आर्डर जे मूजिबि, ऐं ही वॉज सुपरवाइज़र मीन्स ही वॉज सुपरवाइजिंग द इलेक्शन प्रोसेस ऑफ हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी वाइड CPD नंबर 381 ऑफ 2020 एंड ऑर्डर पास देरान ऑन 8 नवंबर 2020 ते उन में उहा डबल बेंच जी पिटीशन हुई उहा डिस्पोज ऑफ थी इन हवाले सां। उन में जेॾी महिल प्रोसेस थियो इलेक्शन प्रोसेस थियो त असिस्टेंट रजिस्ट्रार तमामु बहितरीनु माण्हू ऐं तमामु ज़बरदस्त नेक दीनदार माण्हू ऐं ऑनेस्ट माण्हू जे मोहम्मद इक़बाल मेमून साहब वटि जॾहिं हिकिड़े क़िस्म जो माहौल पैदा थियो इलेक्शन जे हवाले सां कंप्लेंट्स आयूं या जेका किराए थी त उन वक़्त जो जेको इलेक्शन ऑफिसर हुओ उहो असिस्टेंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटी हुयो ऐं उन तमामु बहितरीनु नौजवान माण्हू फस्ट हुनजी जेका इन इलेक्शन प्रोसेस जे हवाले सां हिकिड़ो माहौल हुयो हुनजे लाइ इहा वॾो चैलेंज हुयो त हू उन माफ़िया खे उन सॼे गंद खे ख़तमु करण जी कोशिशि करे। मां तमामु शाबाश ॾींदो आहियां उनखे तमामु बहितरीनु तरीक़े सां असिस्टेंट रजिस्ट्रार 2020 जे अंदरि कोऑपरेटिव सोसाइटी जो जेको डिस्ट्रिक्ट हैदराबाद जो उन्हनि सॼे सिस्टम खे ॾिठो ऐं जेके 7 माण्हू जेके असां 2018 खां वठी चवंदा ईंदा हुआसीं या जेका असांजी कंप्लेन हुई जेका असांजी क्लेम हुई त हीअ 7 माण्हू कूड़ा आहिनि, कूड़ा वेठा आहिनि ऐं शौकत अली जेको आहे 2018 में हीउ ग़लति तरीक़े सां वेठो आहे ऐं हिनखे कंहिं बि तरीक़े सां जो वायोलेशन आहे उन आर्डर जी जेको 384 2016 में जेका पिटीशन दाख़िल थी उनजे आर्डर जी वायोलेशन आहे ऐं हिन सॼे प्रोसेस खे जाइज़ तरीक़े सां ॾिठो वञे त असिस्टेंट रजिस्ट्रार जेको ऑनरेबल हाई कोर्ट हुयो उन जेको इलेक्शन ऑफिसर हुयो असिस्टेंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कोऑपरेटिव डिपार्टमेंट हैदराबाद डिस्ट्रिक्ट जे हवाले सां उन 7 माण्हुनि खे कढी छॾियो, किक आउट करे छॾियो ऐं हुन वाज़े कयो त हिन जे मथां नेब जो केस आहे हिन सॼे प्रोसेस छाजे करे त उहे D शीट हैदराबाद जेका आहे उन जी प्रॉपर्टी जे अंदरि हुननि पंहिंजो शो अप करायो त इन जी प्रॉपर्टी या प्लाट जेको क्लेम कनि था उहा D शीट जे अंदरि हुननि जो वाक़िअ आहे प्लाट जेको एज़ पर रिकॉर्ड ऐं उहा D शीट जेका इज़ नॉट अ पार्ट ऑफ द हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीज़ उहो मैनेज थियल हुयो। सॼो नेब ज़िदा केस हुयो, नेब में खोड़ सारा माण्हू जेल में हलिया विया ऐं हिननि माण्हुनि 7 खे 2020 जे उन इंक्वायरी इलेक्शन जे हवाले सां प्रोसेस जे हवाले सां कढियो वियो ऐं हिननि खे फाइनल लिस्ट में शामिलु न कयो वियो। जॾहिं 2020 जे अंदरि इलेक्शन प्रोसेस पूरो थी वियो जेके 2018 खां वठी 20 ताईं जिन माण्हुनि सफ़र कयो, जिन माण्हुनि पंहिंजी ज़िंदगीअ जा 2 साल विञाया, जिन माण्हुनि खे तंग कयो, जिन माण्हुनि खे नोटिस ॾिना विया, जिन माण्हुनि खे बाईपास करे कानून जूं गैर कानूनी तरह सां उनजो इस्तेमालु कयो ऐं हर तरीक़े सां
तकलीफ़ूं ॾिनियूं हुनखे हर चाहे डिपार्टमेंट जे फोरम ते विया हुजनि या जेकॾहिं कोर्ट कचहरी में विया हुजनि हुननि खे बार बार तंग करण जी कोशिशि कई वई तमामु घणो नुक़सानु हुननि खे ॾिनो वियो लेकिन डिपार्टमेंट 6 रूल 1 जी जेका जनरल इंक्वायरी यानी जंहिंखे असां ओपन इंक्वायरी खणी चऊं उहा इंक्वायरी कराइण जे हवाले सां जॾहिं कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे सेक्रेटरी यानी हेड ऑफ द डिपार्टमेंट पंहिंजे इंस्पेक्टर जेको डिपार्टमेंट जो इंस्पेक्टर हो उन जे खे डायरेक्शन ॾिना त हीअ इंक्वायरी कयो हुन बहितरीनु तरीक़े सां इंक्वायरी कई मां उनखे बि शाबाश ॾियां थो त हुन मुकमल तौर सां तमामु बहितरीनु तरीक़े सां कंक्लूड करे पंहिंजे हेड ऑफ डिपार्टमेंट खे ॾिनो त हिन 2018 खां वठी 2020 ताईं जेको शौक़त अली वेठो गैर कानून ग़लति हुयो ऐं हिनखे कंहिं बि तरीक़े सां को बि अख़्तियार न हो जंहिं बि हिनखे आंदो उहो ग़लति हुयो ऐं हिन में करप्शन करप्ट प्रैक्टिस जे हवाले सां तमामु घणी किराए आहे हिन डिपार्टमेंट हिन सोसाइटीअ खे सुपरसीड कयो वञे हिन तमामु घणियूं कंप्लेंट्स आहिनि ऐं हिन जी कंहिं बि क़िस्म जी का बि 2018 खां वठी 2020 ताईं ऑडिट जे हवाले सां ज़िक्र थियल हुयो त हिन में ऑडिट बि कान्हे का हीअ ऑडिट कराइणु चाहिनि नथा ऐं धमकियूं था ॾियनि त असां हाई कोर्ट जे स्टे ते आहियूं असां नेब में असांजो मेटर्स आहिनि लेकिन उन इंक्वायरी खे रोकण जे हवाले सां बि इहा सॼी माफ़िया वरी ऑनरेबल हाई कोर्ट उन ई हैदराबाद जे सां रुजू कयो ऐं CPD नंबर 1381/2021 दाख़िल कई जंहिंमें हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जी मैनेजमेंट पिटीशन जेका दाख़िल कई वरी मां तव्हांखे ॿुधायां CPD नंबर 1381/2021 उन जो ऑर्डर आहे 9/12/2021 उन पिटीशन जो तव्हांखे मां मुख़्तसरन हवालो ॿुधायां या रेफरेंस ॿुधायां या जेको सब्जेक्ट मैटर हो या जेको बेनिफिट हू क्लेम करण जी कोशिशि कनि पिया त जेका डिपार्टमेंट इंक्वायरी करे पई उनखे रोकियो वञे उनखे स्टे ॾिनो वञे ऐं उनजे ख़िलाफ़ु स्टे ॾिनो वञे त जीअं उहा इंक्वायरी कंप्लीट न थिए यानी फैक्चुअल पोज़ीशन ख़बर न पए त असल 2018 खां वठी 2020 ताईं छा पोज़ीशन आहे ऐं छा कयो वियो केतिरो ब्लेंडर कयो वियो हिन हाउसिंग सोसाइटी सां केतिरी करप्शन कई वई केतिरो मिसयूज़ ऑफ पावर्स एंड पोज़ीशन जो इस्तेमालु कयो वियो डिपार्टमेंट बार बार उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणण जी कोशिशि कई इंक्वायरी करण जी कोशिशि कई डिपार्टमेंट कोऑपरेटिव डिपार्टमेंट तमामु बहितरीनु तरीक़े सां पंहिंजी ड्यूटीज़ सर अंजाम ॾींदी रही लेकिन हीअ माफ़िया 2021 में उन पिटीशन जे थ्रू स्टे वठणु चाहे पई जीअं CPD नंबर 2500/2018 जे हवाले सां 2 सालनि त ही स्टे ते रहियो शौकत अली अहिड़े तरीक़े सां वरी उन जी बाक़ियात 2021 में उन इंक्वायरी खां बचण जे लाइ उन हक़ीक़त खे छुपाइण जे लाइ उन हक़ीक़त जो सामने करण खां बचण जे लाइ हुन पिटीशन दाख़िल कई CPD नंबर 1381/2021 त उहा इंक्वायरी डिपार्टमेंट न करे यानी हेड ऑफ डिपार्टमेंट 2018 खां 20 ताईं न ऑडिट क्लेम करे न करप्शन जे हवाले सां न उन्हनि शौक़त जे ख़िलाफ़ु का इंक्वायरी करे यानी ही जेके चोर ऐं डाकू धारियल टाइप जे जेके माण्हू अची विया जेके ॿाहिरियां माण्हू अची विया उन्हनि सभिनी जेका करप्शन कई केतिरो नाजाइज़ इस्तेमालु कयो सोसाइटी खे 2 सालनि ते जेको डैमेज करण जे हवाले सां जेको उन्हनि पंहिंजो कमु कयो उनजे ख़िलाफ़ु डिपार्टमेंट हिननि खे कुझु बि न चयो हीअ जीअं वणनि तीअं कंदा वठनि उन पिटीशन में रेलवे सोसाइटी खे यानी पिटीशनर्स खे कंहिं बि तरीक़े सां स्टे कोन ॾिनो वियो ऐं हुननि खे इहा ताक़ीद कई हुई त तव्हां सर्टिफाइड ट्रू कापी जेके ओरिजिनल रिकॉर्ड नेब वटि आहे त तव्हां वटि कापी हूंदी त हिनखे सर्टिफाइड ट्रू कापी ॾियो त हीअ पंहिंजी इंक्वायरी पूरी कनि ऐं उहा इंक्वायरी उन इंस्पेक्टर यानी जेको डिपार्टमेंट हेड ऑफ डिपार्टमेंट सेक्रेटरी कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे हुकुम सां उनजे नोटिफिकेशन सां जेको इंस्पेक्टर कोऑपरेटिव डिपार्टमेंट जो जेको इंस्पेक्टर हुयो उन जेका इंक्वायरी पई कई उन पंहिंजी कंक्लूड कई इंक्वायरी ऐं उहा इंक्वायरी पूरी करे पंहिंजे हेड ऑफ डिपार्टमेंट खे यानी सेक्रेटरी कोऑपरेटिव डिपार्टमेंट खे उहा पंहिंजी जमा कराई ऐं उन में हुन वाज़े लिखियो त हिते तमामु घणो फ्रॉड आहे ऐं तमामु घणी करप्शन आहे करप्ट प्रैक्टिस आहे हिन ऐं रिकमेंडेशन ॾिनी त हिन सोसाइटी खे सुपरसीड कयो वञे इहा सॼी मुकमल इंक्वायरी हुन हेड ऑफ डिपार्टमेंट जमा कराई जंहिं यानी कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे जेके सेक्रेटरी हो हेड ऑफ डिपार्टमेंट उन 13 अगस्त 2021 ते हिकु ब्रीफ ऑर्डर कयो ऐं उन में डायरेक्शन ॾिनी या रिकमेंडेशन कई रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटी सिंध खे त हीअ जेका इंक्वायरी रिपोर्ट कंप्लीट थी आहे इन ते एक्शन खयो वञे यानी टेक लीगल एक्शन या टेक नेसेसरी एक्शन एज़ पर रिकमेंडेशन बाय दी इंक्वायरी ऑफिसर अंडर इंटीमेशन टू दिस डिपार्टमेंट यानी हेड ऑफ डिपार्टमेंट खे सेक्रेटरी खे ॾिनो वञे एक्शन 2021 खां वठी अॼु ॾींहं ताईं डिपार्टमेंट उनखे लेटर लिखंदी रही त हीअ जेका इंक्वायरी थी आहे कंप्लीट उन ते तव्हां छा कयो ऐं हिन ते तमामु घणी करप्शन जे हवाले सां ऑडिट रिपोर्टूं ॿियो टियों घणो कुझु हिननि छुपाइण जी कोशिशि कई लेकिन डिपार्टमेंट खे कंहिं बि तरीक़े सां ही पंहिंजी अवलियत या उन्हनि खे कंहिं क़िस्म का इज़त का रिस्पेक्ट या जेको कानून चवे थो उन बारे में उन्हनि खे मुंहुं न ॾींदा रहिया
लेकिन आख़िरकार 2022 में यानी जेका 2020 जेका इलेक्शन थी उहा कानून अची वियो 2020 जे हवाले सां त 2020 जेको एक्ट आहे ऐं रूल्स 2020 उन में 1 साल ताईं का बि मैनेजमेंट ईंदी त उहा 1 साल खां बाद में 1/3 जी इलेक्शन कराईंदी। जेकॾहिं उहा ॿियो साल बि खाई वञे थी यानी ॿियो साल ताईं इलेक्शन नथी कराए त बाद में वरी उन एक्ट ऐं रूल्स जे मूजिबि टोटल ॿिए साल जेको थींदो कंप्लीट थींदो त उहो टोटल बोर्ड जी यानी सॼी मैनेजमेंट डिज़ॉल्व थींदी उनजी इलेक्शन थींदी। उन हवाले सां एक्ट में जेको सेक्शन्स आहे इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन एक्ट में हिकु शइ तमामु वाज़े लिखियलु आहे त कोऑपरेटिव सोसाइटीज़ जे अफेयर्स या जेको बिज़नेस हूंदो उन्हनि जे लाइ डिपार्टमेंट पंहिंजे सेक्शन्स 117 कोऑपरेटिव सोसाइटीज़ एक्ट 2020 में ॼाणायो आहे त हिन मैटर्स खे कोऑपरेटिव सोसाइटी जेका स्पेशल कोर्ट उहा चीफ जस्टिस सां सलाह मशवरो करे ऐं हर डिवीज़न या हर इलाइक़े जे अंदरि उहा रखबी ऐं उहा नोटिफाई थींदी ऐं उन में उहे अफेयर्स जेके मैटर्स हूंदा उहे उते हलंदा। ऐं उन खां अलावा जेके रूल्स 53 उन में ॾिनल आहे रूल्स 2020 में त जेके बि अफेयर्स मैनेजमेंट प्राइवेट पर्सन या माज़ी वारो मेंबर पास मेंबर या प्रेज़ेंट मेंबर या मैनेजमेंट सोसाइटी मैनेजमेंट मेंबर या सोसाइटी मेंबर कंहिं बि तरीक़े सां को बि अफेयर्स या बिज़नेस या कंहिं बि तरीक़े सां का बि प्रोसीडिंग्स जे हवाले सां जेकॾहिं को फोरम आहे त उहा स्पेशल कोर्ट फॉर द कोऑपरेटिव सोसाइटीज़ आहे ऐं उहा सेक्शन 53 जे रूल्स जे मूजिबि जेकॾहिं को बि डिस्प्यूट हूंदो त उहो 117 जे मूजिबि जेको सेक्शन मां तव्हांखे ॿुधायो त स्पेशल कोर्ट फॉर कोऑपरेटिव सोसाइटीज़ जे हवाले सां उहा ठहंदी ऐं उहा रन कंदी सॼी मैटर्स खे। ऐं उन जे तसलसल में यानी उनखे मद्देनज़र रखंदे करे जेका लॉ डिपार्टमेंट यानी गवर्नमेंट ऑफ सिंध जेका माना यानी ऑनरेबल हाई कोर्ट या चीफ जस्टिस खणी चऊं जेको सेक्शन 17 में ॾिनल आहे त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सां मुशावरत करे उनजी कंसल्टेशन सां उहा कोर्ट इस्टेब्लिश कई वेंदी त उहा चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट हैदराबाद डिवीज़न जे हवाले सां या पूरी सिंध जे हवाले सां जेको नोटिफिकेशन जारी कयो त स्पेशल कोर्ट्स जेके आहिनि कोऑपरेटिव सोसाइटीज़ जे हवाले सां त उहे जेके हलाईंदियूं रन कंदियूं या जेके उन्हनि जो इम्प्लीमेंटेशन फर्दर थींदी उहो मां तव्हांखे ॿुधायां त उहो 3 अगस्त 2021 ते उन्हनि कोर्टनि जो वजूद थी वियो आहे अची वियो आहे यानी दे आर नाउ इन एग्ज़िस्टेंस द कोर्ट्स फॉर द स्पेशल कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीज़ जेके अफेयर्स हूंदा उहे विल बी ट्राइड बाय द स्पेशल कोर्ट्स जेके आहिनि। हैदराबाद जे अंदरि 5 नंबर सीनियर सिविल जज हैदराबाद खे उन जे लाइ नोटिफाई कयो आहे ऐं हीउ नोटिफिकेशन मां नाज़रीन खे ॾेखारण जी कोशिशि कयां थो त हीउ नोटिफिकेशन अची चुको आहे। हिन में तारीख़ 3 अगस्त 2021 में हिन नोटिफिकेशन जे मूजिबि हाणे कोर्टूं कोऑपरेटिव सोसाइटीज़ चाहे उहो इलेक्शन जो मैटर हुजे कंहिं बि अफेयर्स जे हवाले सां हुजे कंहिं बि तरीक़े सां जेको कोऑपरेटिव सोसाइटी जो जेको इशू थींदो उहो उन कोर्ट जे अंदरि वेंदो ऐं उन कोर्ट जे उन जे कोर्ट जो जेको बि आर्डर थींदो या उन जी का डिसीशन ईंदी को जजमेंट ईंदो उन जे लाइ वरी अपील जेका आहे उहा ऑनरेबल हाई कोर्ट में कई वेंदी यानी सेशन कोर्ट जो जेको फोरम आहे उनखे ख़तमु कयो आहे ऐं डायरेक्ट सीनियर सिविल जज जेको स्पेशल कोर्ट्स जेको सीनियर सिविल जज हूंदो उनजो जेको बि डिसीशन को आर्डर ईंदो कंहिं बि तरीक़े सां एग्रीड पार्टी हुजे के आइदर पार्टी जेका बि हूंदी जंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो या जंहिंजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो आयो उहा वञी ऑनरेबल हाई कोर्ट में वञी अपील दाख़िल कंदी 3 ॾींहंनि जे अंदरि हाणे उहा अपीलेट कोर्ट थी वियो ऑनरेबल हाई कोर्ट ऐं ऑनरेबल हाई कोर्ट खे ॾिसणो इहो आहे त उहा अपीलेट जोडिक्शन आहे ऐं डायरेक्ट पिटिशन जेका आहे उहा माण्हू को बि मेंबर कंहिं बि सोसाइटी जे हवाले सां ख़ासि तौर ते जेकॾहिं हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे हवाले सां जेकॾहिं को मैटर्स अक्सर करे हीअ माफ़िया ऑनरेबल हाई कोर्ट में भॻा वेंदा आहिनि त उतां वञी को शेल्टर वठूं ऐं माण्हुनि ऐं सोसाइटी खे हाईजेक कंदा रहूं था। 5 नंबर सीनियर सिविल जज असां सूर दाख़िल कयोसीं 17/51/2022 जे हवाले सां त उन में रजिस्ट्रार कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीज़ आहे असिस्टेंट रजिस्ट्रार आहे ऐं रेलवे जेका मैनेजमेंट आहे हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी त असां उन में स्टे एप्लीकेशन ॾिनीसीं 39 जे हवाले सां सूर दाख़िल कयोसीं त जेका इलेक्शन आहे उहा ड्यू आहे ऐं साल बि हुनजो थी वियो 2 साल पूरा थी विया हाणे फुल बोर्ड जी जेका इलेक्शन थिए या जेको प्रोसेस अकॉर्डिंग टू लॉ उनखे कयो वञे छाजे करे त दिस कोड हैव जोडिक्शन अंडर सेक्शन 117 जे हवाले सां ऐं नोटिफिकेशन अची वियो आहे त 5 नंबर सीनियर कोर्ट में जेकर तव्हांखे कोई बि क़िस्म जो कोऑपरेटिव डिपार्टमेंट या सोसाइटी जे हवाले सां को मैटर आहे त तव्हांखे यू हैव टू अप्रोच दी स्पेशल कोर्ट फॉर द कोऑपरेटिव सोसाइटीज़ ऐं उहो मैटर पेंडिंग आहे उन में मैनेजमेंट यानी हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी उन में धुत थी चुकी है उन में पार्टी है उनमें अपियरेंस बट डिस्पाइट डेट असल हुननि जो जेको शौक़ु ऐं जज़्बो आहे
ऐं जेको हुननि खे बार बार हिकिड़ी शइ मां बेनिफिट मिलंदो रहियो आहे उहो हिन एक्ट जे मूजिबि त ख़तमु थी चुको आहे, लेकिन चवंदा आहिनि त चोर पंहिंजी आदत खां न वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हीअ मैनेजमेंट हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जी इहा हिकिड़ी ख़्वाहिश रही आहे बार बार त उहो हैदराबाद जे ऑनरेबल हाई कोर्ट में वञी करे उन खे ई माना उन जे अंदरि वञी पिटीशन दाख़िल करे सॼे सिस्टम खे हाईजेक करे ऐं माण्हू वेही रहे। अहिड़े तरीक़े सां हुननि हिकिड़ी पिटीशन दाख़िल कई आहे जंहिंजी पिटीशन जो नंबर आहे CPD नंबर 3559/2022 त असांजी इलेक्शन करायो। वरी मां रिपीट कयां, CPD नंबर D3559 ऑफ 2022 2022 जे हवाले सां उन में उन्हनि चयो आहे त असांजी इलेक्शन कराई वञे, असां इलेक्शन कराइण था चाहियूं ऐं डिपार्टमेंट जेका असांजे ख़िलाफ़ु थी वई आहे ऐं डिपार्टमेंट एक्शन थी खणे असांजे ख़िलाफ़ु ऐं डिपार्टमेंट जेका आहे उहा असांखे बर्दाश्त नथी करे एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कंदा, इन करे असांखे बचायो ऐं असांजी इलेक्शन करायो। वरी साॻी पीली त कोर्ट ऑनरेबल हाई कोर्ट जेको नुमाइंदो मुक़ररु थिए, वरी उनजे सुपरविजन में इलेक्शन थिए। त अहिड़े तरीक़े सां हुननि जो हिकिड़ो माहौल जेको माज़ीअ खां वठी हिकिड़ी आदती हिकिड़ो माहौल रहियो आहे उहो साॻियो ई माहौल बनाइण जी हिकिड़ी कोशिशि कई वई आहे। लेकिन उनजे अंदरि लेकिन मां वरी बि शाबाश हुजां डिपार्टमेंट खे, ख़ासि तौर ते डिप्टी रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ रीजन हैदराबाद खे ऐं असिस्टेंट रजिस्ट्रार डिस्ट्रिक्ट हैदराबाद जेके जिन हुननि खे बार बार अहिड़े तरीक़े सां इंडिकेशन राइटिंग में ॾींदा रहिया रेलवे सोसाइटी खे त ड्यू आहे, कानून जी वायोलेशन तव्हां नथा करे सघो, साल तव्हांखे थी वियो आहे, हाणे ॿियो साल तव्हांजो पूरो थी वियो आहे, हाणे मुकमल बोर्ड जी इलेक्शन थींदी, मुकमल बोर्ड इलेक्शन जे हवाले सां हिकिड़ो ड्यू आहे, इन करे तव्हांखे कंहिं तरीक़े सां का बि कानून खां हटी करे का बि कंसेशन का रियायत नथा ॾेई सघूं। ज़बरदस्त डिसीशन आहे कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे डिप्टी रजिस्ट्रार ऐं असिस्टेंट रजिस्ट्रार जो, बल्कि उनजी सारी टीम जो। इन हवाले सां उन इहा पिटीशन दाख़िल कई आहे जेका अॼु ड्यू हुई ऑनरेबल हाई कोर्ट में, अॼु तारीख़ आहे 22 डिसंबर 2022 जे हवाले सां। उन में ड्यू ही जेका 46 नंबर ते काज़ लिस्ट में मेन काज़ लिस्ट जेका आहे मेन सीरियल नंबर ते उहा लॻल 46 ते डिस्चार्ज थी वियो, मैटर डिस्चार्ज थी वियो। उन में असां जे हेठि सूट दाख़िल कयो आहे 17/1/2022, उन मां वन ऑफ द प्लेंटिफ्स इंटेंडेड टू फाइल एप्लीकेशन अंडर ऑर्डर 1 रूल 10 CPC 1908 जे मूजिबि, ऐं उन में इन ग्राउंड्स जेके वरिता आहिनि या जेके हुन प्रेयर कई आहे त दिस पिटीशन इज़ नॉट मेंटेनेबल अंडर सेक्शन 117 ऑफ 2022 एक्ट जेको आयो आहे उन जे मूजिबि स्पेशल कोर्ट्स आर एस्टेब्लिश्ड एंड फॉर द अफेयर्स ऑफ द हैदराबाद रीजन 5 नंबर सीनियर सिविल जज Hyderabad is in existence, and many cases suits for the redressal of the grievances are already submitted and they are under process. Therefore, this petition is not maintainable under the law. Under the law means this honorable court is an appellate forum. This honorable court have an appellate forum. This honorable court is an appellate jurisdiction. This honorable court cannot entertain directly or to bypass the jurisdiction properly specified under this act. उन में छा आहे, हुननि कॉन्स्टिट्यूशन पिटीशन 199 जे हवाले सां पिटीशन दाख़िल कई आहे, उन जो तमामु लिमिटेड स्कोप आहे। मां तव्हांखे बार नाज़रीन खे ॿुधाइण थो चाहियां, ख़ासि तौर ते जेके कोऑपरेटिव सोसाइटी जे हवाले सां जेके बि इफेक्टी आहिनि, एग्रीड पार्टीज़ आहिनि, जेके बि मेंबर्स आहिनि जेके हिन कानून खे तमामु घणो तकलीफ़ था सम्झनि था या सम्झनि था त हीउ वॾो ॾुखियो ऐं को ख़ुश्क सब्जेक्ट आहे, बहितरीनु सब्जेक्ट आहे, हिन सां तव्हांखे इम्प्रूवमेंट करणु खपे त हीउ जेको कानून आहे उन कानून में असांखे कहिड़े तरीक़े सां बेनिफिट्स वठणा आहिनि ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां तव्हां बेनिफिट वठी सघो था। फंडामेंटल राइट्स जे हवाले सां जेको 199 आर्टिकल 1973 जे आइन जो जेको स्कोप आहे उहा सिर्फ़ु आहे त बुनियादी हक़ जेका जेकॾहिं उन में इन्वॉल्व हुजनि, यानी फंडामेंटल राइट्स जेकॾहिं इन्वॉल्व हुजनि, ऐं सभ खां बहितरीनु जेका उन में शइ लिखियलु आहे त उनजो लिमिटेड स्कोप जेको आहे आर्टिकल 199 जो, यानी कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन जे हवाले सां जेको 1973 जे आइन में ज़िक्र थियल आहे, उन में इहो आहे त जेकॾहिं का ॿी रेमेडी, ॿी का प्रॉपर कोर्ट, ॿियो को फोरम जेकॾहिं अवेलेबल न आहे, सभु दरवाज़ा तव्हांजे लाइ बंदि आहिनि, बुनियादी हक़ तव्हांजो उन में वायोलेट थिए थो, यानी तव्हांजो उनखे इनहराफ़ी थिए थी तव्हांजे बुनियादी हक़ जे हवाले सां। एंड यू कैन मूव द ऑनरेबल हाई कोर्ट by way of filing the constitutional petition under article 199 of the constitution of Pakistan 1973. लेकिन जॾहिं तव्हां वटि को ॿियो फॉर्म मौजूदु हुजे, in case you have a remedy available, there is any other court is established, there is other competent court for the same
purpose is available, then you cannot file the constitutional petition because it will be a bypassing उन में constitutional petition में नथा वञी सघो छा जेकर there is a limited scope, fundamental rights involved हुजनि ऐं next point उहा हुजे त when there is no remedy available, no proper forum is available, no court is available except the Honorable High Court, then you can file a constitutional petition under Article 199 त साईं ॿिए किथे बि मां वञा त उते को फॉरम ई कोन्हे को इन करे ही सिर्फ़ु फॉरम बचियो आहे कि मां पिटिशन दाख़िल नथो कयां त मुंहिंजा फंडामेंटल राइट्स जेके आहिनि उहे वायलेट था थियनि। असांजी उहा 110 जेका आहे उहा दाख़िल थिए हा असां 110 दाख़िल कयूं हा लेकिन उनजी डिस्चार्ज हुजण सां यानी बोर्ड डिस्चार्ज हुजण सां असां उहा दाख़िल न करे सघियासीं लेकिन जॾहिं पोइ तारीख़ लॻंदी त इंशा ताला उहा 110 जी एप्लीकेशन दाख़िल कई वेंदी ऑन द ग्राउंड ऑफ लीगल पॉइंट्स whether this honorable court is an appellate jurisdiction or have a jurisdiction to try the matters in the light of constitutional petition filed by the petitioner means Hyderabad Railway Employees Cooperative Housing Society under Article 199 of the Constitution of Pakistan 1973 because the honorable court means the honorable High Court is declared as appellate jurisdiction under this act means Sindh Cooperative Societies Act 2020 and Rules 2020. Therefore, this honorable court is the appellate jurisdiction and a special court for the affairs for the business of the societies is also discussed in the act. So, इन करे असां इंशाअल्लाह ताला उहा दाख़िल कंदासीं लेकिन मां इन में पिटिशन जे अंदरि हिकु वाज़ह रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ सिंध खे गुज़ारिश करणु चाहियां ऐं सम्झा थो त असां चैलेंज कंदासीं 2-3 जे अंदरि उन स्पेशल कोर्ट जे अंदरि लेकिन मां हिते नाज़रीन खे ॿुधाइण थो चाहियां त कंहिं 2020 जो जॾहिं कानून अची वियो एक्ट अची वियो कोऑपरेटिव सोसाइटीज़ जे हवाले सां त जेके पोयां जेके बायलाज़ हूंदा उन ई मैनेजमेंट जा सोसाइटी जे हवाले सां सोसाइटी जा हूंदा उन्हनि खे तरमीम करणी आहे इन द लाइट ऑफ द एक्ट एंड रूल्स 2020 जे हवाले सां त हीउ कानून चवे छा थो हिन में सेक्शन छा था चवनि मैनेजमेंट खे 1/3 साल जे अंदरि उहा ख़तमु करणी आहे उनजी इलेक्शन थींदी ॿियो साल अची वियो त पोइ कंप्लीट बोर्ड जी इलेक्शन थींदी उहे बैलास तरमीम करणा आहिनि हाणे अमेंडमेंट जेका थींदी उन बैलास जे अंदरि उहा रूल 7 ऑफ द रूल्स 2020 जे मूजिबि थींदी उन में तरीक़ेकार 3-4-5 शयूं अहिड़ियूं ॾिनल आहिनि जंहिंजे मूजिबि जंहिंखे मद्देनज़र रखे करे तव्हांखे अमेंडमेंट करणी आहे सभ खां पहिरियों इहा करियो त अख़बार जे अंदरि अख़बार में ॼणो आहे चाहे सिंधी उर्दू जे लीडिंग न्यूज़ पेपर्स हुजनि जे त जीअं जेके मेंबर्स आहिनि उहे पढ़ी सघनि त बाबा जनरल IGM यानी एनुअल जनरल बॉडी मीटिंग थी थिए बैलास के अमेंडमेंट जे हवाले सां ॿियो नंबर जेका पॉइंट आहे तरमीम करण जे हवाले सां रूल 7 में त जंहिं जेतिरा मेंबर आहिनि उन सभिनी खे तव्हां प्रोपोज़ल अमेंडमेंट जे हवाले सां TCS या UMS रजिस्ट्री करे बाय पोस्ट करे मोकिलींदो त हीउ पढ़ो ऐं अचो फलाणी तारीख़ ते डिस्कस कयो त कहिड़े कहिड़े क़िस्म सां तरमीम करणु खपे ॿ शयूं इहे अहम आहिनि उनखे तरमीम करण जो प्रोपोज़ल डिस्कस थींदो डिस्कस थियण खां बाद में उनखे प्रोपोज़ल तयारु थींदो पोइ रजिस्ट्रार वटि अप्रूवल जे लाइ वेंदो लेकिन जेका हिन पिटिशन जे अंदरि मां जेको पढ़ियो आहे D3559 2021 जे हवाले सां जेका हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीज़ जो जेको पेज उन में जेको पेज नंबर आहे 39 खां वठी 49 ताईं उहो आहे अमेंडमेंट जे हवाले सां जेका अमेंडमेंट हुननि कई आहे बैलास जे अंदरि जेका अमेंडमेंट रूल 7 जे मूजिबि जेको मां तव्हांखे ॿुधायो कंहिं क़िस्म जी का बि अख़बार पब्लिकेशन उन में शामिलु थियल न आहे का यानी इट इज़ द वायोलेशन ऑफ रूल 7 ऑफ द रूल्स 2020 1 पॉइंट सेकेंड पॉइंट आहे त कंहिं जॾहिं मेंबरनि खे उन TCS कयूं UMS कयूं त प्रोपोज़ल मोकिलियो त उन्हनि जूं स्लिपूं वग़ैरह का शइ कान्हे का यानी हीअ जेका अमेंडमेंट आहे उहा बंदि कमरे जे अंदरि राति जी ऊंदाईअ में करे ऐं डिप्टी रजिस्ट्रार साहिब खां मां हुते या गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेको रूल आहे 7 उन में रजिस्ट्रार लफ़्ज़ लिखियलु आहे यानी हीअ जेके अमेंडमेंट अप्रूवल जा जेके इख्तियार अथनि उहे कंहिं तरीक़े सां उहे डेलीगेट नथा थी सघनि कानून जे मूजिबि छाकाणि अप्रूविंग अथॉरिटी इज़ ओनली रजिस्ट्रार ऑफ द कोऑपरेटिव सोसाइटीज़ रूल 7 जे मूजिबि हाणे डिप्टी रजिस्ट्रार जेका कैन नॉट अप्रूव दी अमेंडमेंट्स छाजे करे त जेको हुनखे अख़्तियार आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमेंडमेंट खे अप्रूव करण जो अख़्तियार जेको आहे उहो रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ खे आहे इन करे मां सम्झां थो
त हिननि जेके अमेंडमेंट थी आहे हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जेका मैनेजमेंट कई आहे गैर क़ानूनी ग़लति कई आहे रूल 7 जी वायलेशन आहे ऐं इंशाअल्लाह ताला चंद ॾींहंनि जे अंदरि अंदरि हिन खे चैलेंज कयो वेंदो ऐं डिक्लेरेशन जे हवाले सां स्पेशल कोर्स जेका ठही चुकी आहे 5 नंबर सीनियर सिविल जज हैदराबाद आहे उन में असां अहिड़े सूट दाख़िल कंदासीं फॉर द कैंसिलेशन ऑफ दी डिक्लेरेशन एंड कैंसिलेशन ऑफ द अमेंडमेंट जेके bylaws आहिनि एंड अप्रूव्ड bylaws विच आर पास इन वायलेशन ऑफ रूल 7 ऑफ द रूल्स 2020 जे हवाले सां चवां थो त अॼोको विलॉग हैदराबाद रेलवे एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे करप्शन ऐं करप्ट प्रैक्टिसिस जे हवाले सां 2 नंबरी जे हवाले सां उन्हनि छा छा कयो 2018 खां वठी कीअं हुननि पंहिंजो शेल्टर वठंदड़ अदालती इहाते जे अंदरि ऐं हुननि जे ख़िलाफ़ु डिपार्टमेंट जेके एक्शन खणंदा रहिया उन्हनि सभिनी जे हवाले सां मां तव्हांखे मुख़्तसरन पंहिंजे विलॉग जे अंदरि ॿुधायो इंशाअल्लाह ताला कंहिं नए ॾींहं ते कंहिं नए मौज़ू सां वरी हाज़िर थींदासीं कंहिं नई पॉइंट खे खणी करे तेसीं ताईं वठूं था इजाज़त अल्लाह ॾे।